इहो दर्जो त कुत्ते जो आहे, हिकिड़े कुत्ते जो दर्जो आहे। आज़माए ॾिस, 2 ॾींहं 3 ॾींहं दर ते हिकिड़े कुत्ते खे मानी ॾे। 100 दफ़ा दर तां तड़ेसि, 2-2 3 ॾींहं गुम थी वेंदो, तड़जी वेंदो, हलियो वेंदो, पोइ बि फिरी तुंहिंजे दर ते अची बीहंदो। सालनि खां बाद भी साम्हूं ईंदे त उन जी अखियुनि में तुंहिंजो हया हूंदो, उहो कुत्तो बि चवंदो त हा बगिरा मूंखे इन मानीअ जा ॾिना हा। हाणे कसम अथव रब जो, पंहिंजे दिलि मां पंहिंजे लाइ मुक्ति भली फ़ैसिलो कयो, तव्हां असां पंहिंजे मालिक खे केतिरो मञूं। छा तुझे मुझे रब सुखे मूंखे न ॾिनो आहे? हाँ, सब कुछ ॾिनो अथई। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मन वालो इरशाद तो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां डिजो। तकवा इख्तियार कयो। बीजा इरशाद तो फरमाया, या अय्युहन्नास, इते जिक्र ईमान वारे जो फरमाए, हाणे इते माण्हुनि जो जिक्र फरमाए। तू मां हर हिकु, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम। अल्लाह जे क़ुरान ते थोड़ो गौर त कर। अल्लाह ॻाल्हाए तो तोसां पंहिंजे महबूब जी मारिफत, पंहिंजे महबूब जे वसीले तोसां मूंसां तुझो मुझो रब ॻाल्हाए तो, फरमाए तो या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम। ईमान वारो अल्लाह खां डिजो। ऐं हिन आयत में फरमाए तो, ए माण्हू अल्लाह खां डिजो, पंहिंजे रब खां डिजो। रब्बकुम, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। तवज्जो, अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी रहियो आहियां। पंहिंजे उन्हीअ रब खां डिजो जंहिं रब तोखे मूंखे पैदा कयो आहे। तोखे मूंखे कंहिं पैदा कयो? बस थोड़ी अंदर में इश्क जी गर्मी पैदा थींदी त ॿाहिरी गर्मी भॼंदी नी। वो इश्क सां नालो छो थो खणे? अल्लाह। इश्क सां मोहब्बत सां चओ अल्लाह अल्लाह। उन आयत में फरमाए तो, लक़द ख़लक़नल इंसान, असां इंसान खे पैदा कयो से। इते इंसान खे खिताब कंदे फरमाए तो, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। खजानो इहो थी, को 200 ॾेई, को ज़मीन जो टुकुर ॾेई, को मानी खारावई, को नौकरी वठी ॾेई, सॼी ज़िंदगी उन जा थोरा तो मञे। तवज्जो आहे कि न? मञींदा हो या न? बराबर। अब एहसान मञण घुरिजनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, कूड़ गुनाह आहे या न? आहे। सभु मञींदा हूं न? बच्चे खां पुछो त बच्चो बि चवंदो त कूड़ गुनाह आहे। ऐब आहे, ज़िना गुनाह, ॻाल्हायो गुनाह, वॾो गुनाह। डिजो था, बुनियाद ख़त्म करे छॾे, कौम तबाह करे छॾे, खानदान बर्बाद करे छॾे, जायूं ऐं माड़ियूं वीरान करे छॾे। एॾो वॾो ज़िना, शराब खोरी, ये गुनाह पंहिंजे रब खां परे करे छॾे। बच्चे खां पुछो, इहे जेके गुनाह ॻणाया तो, इहे गुनाह आहिनि या न? बच्चो भी मुसलमान जे घर में पैदा थियल, उहो भी चवंदो कूड़ भी लानत आहे, गुनाह आहे।
जिना भी गुनाह हुआ, चोरी भी गुनाह हुआ, व्याज भी गुनाह हुआ, हर गुनाह के गुनाह समझे तो मञींदो भी आहे। भाग्यो चोरी, भागे जी चोरी थे थी, चोर अचे तो इंतजार तो करे तो मालिक सुमे। इंतजार करे तो इंतजार कंदो आहे? मालिक सुमे, माना मालिक के खबर न पवे वाड़े चोर मालिक जे सुमण जो इनकार करे थो। पाण भी समझे तो चोरी गुनाह आहे, वे गुनाह कंहिंजो आहे? सोने रब जो गुनाह आहे। कॾहिं सोची त मालिक त जागे तो। इन जी माना छा थी? इन जी माना भागे के मालिक समझे तो पंहिंजे रब के मालिक न तो समझे। कलमो तो पढ़ियो थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। तेरे कलमो पढ़ियो थी वो डोह छोहन, वो कुसूर छोहन ऐं डोह भी उहे जन के तू तुझा बच्चा भी गुनाह ऐं डोह कुसूर समझन था। पोइ डोह ऐं कुसूर आहिनि। वजह इहा आहे त तूं पहिरें दर्जे में ला इलाहा इल्लल्लाह जे के अल्लाह वारी जी सोहबत में वेहंदे त इहो खज़ानो तुंहिंजे अंदर में समाइजी वेंदो। सुभान अल्लाह। पोइ तूं ईअं न सोचंदे त माण्हू छा चवंदा, तुंहिंजी सोच इहा हूंदी त मालिक कीअं राज़ी थींदो। उन्हीं रब जे हुकुम ते पैरवी अमल कर। पी मां ये भी शरीयत जा हुकुम है। अबो अमड़ एक दफो चौ तो थी अबो अमड़ छा छा ना है। ये रिश्ता ये कें बनाया? चौ सोने अल्लाह। चौ तो सही दिल सा अल्लाह। शान इहो आहे त जॾहिं अमड़ ऐं अबे जे साम्हूं वञे त कुल्हा किरियल हुजनि। कसम तव रब जो, मूंखे न ॿुधायो, ॿिए खे न ॿुधायो, पंहिंजे अंदर खां पुछी पंहिंजे पाण खे ॿुधायो कॾहिं अबे अमड़ जे साम्हूं कुल्हा किराए वियो आहे? वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल। अमड़ ऐं अबे जे साम्हूं जॾहिं वञे त कुल्हा किराए वञ। ये खजाना खजाने की गाल थी रही है। जॾहिं तूं मियां शहाबुद्दीन साहब ऐं लोढ़े वारे बुजुर्ग जे उन फैज़ खे जेको काथो हलंदो काथे पहुतो काथो अॼु मियां साहब जे सीने में आहे, इन जी सोबत में वेहंदे ॾिसंदे त इन जा ख़ादिम ऐं मुरीद पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कयो बीठा। तू मां को रड़ियूं करे गालियूं करे भी त न ॿुधऊं न समझऊं, पर अल्लाह जे इज्जत जो कसम आहे जेको अल्लाह वारे ज़ाकिर जी सोहबत में जेतिरे क़दुरु वेझो थी वेंदो आहे उनखे ज़बान सां चवण जी ज़रूरत न हो, अखि जे इशारे खे सम्झंदो आहे। सुभान अल्लाह। इहो ई मुरीद हूंदो आहे जंहिं वटि फैज़ जो खज़ानो हूंदो आहे। तो मुर्शिद के जबान न चोरणी पवे, हाथ न चोरणो पवे, रुगो अख सां ॾिसे त मुरीद समझी वञे त मुर्शिद छा थो चए। सुभान। ही आदाब आहिनि अल्लाह सेखारिया जे पीउ मां जे साम्हूं वञाए त कुल्हा किरे। सैयदा तय्यबा ताहिरा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला तो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जंहिंजी शान इहा आहे त सॼी रात इंतजार थी करे त मुंहिंजो मुड़ुसु ईंदो। हे भी हिकिड़ो सीरत ऐं इहो किरदार आहे
तू कदे घर में पांजी न्याणियुनि भेनरुनि खे सेखारियो ऐं समझायो हुजे त तुझी भेनरूं ऐं न्याणियूं भी पंहिंजे घर के जन्नत बणाइनि। तो पंहिंजी न्याणियुनि खे सेखारियो इहो त मां ॾाढो मुंहिंजी ज़ात वॾी मूं वटि पैसो घणो जंहिंखे ॾियां थो इहे नंढड़ा आहिनि इन्हनि जी औकात छा आहे मां इन्हनि जो वॾो बि आहियां सरदार बि आहियां मां बसि ईअं करे छॾींदोमान ईअं करे छॾींदोमान पोइ उहा न्याणी घर खे जन्नत कीअं बणाए। मुझे मुस्तफ़ा करीम जी न्याणी सैयदा तैयबा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा रात जो सजी रात इंतजार थी करे घर जा कमकार करे इंतजार में आ त मुड़स ईंदो ऐं मुड़स केरा मौलाए कायनात मौला अली शेर खुदा सुभान अल्लाह। हिकड़े ॾींहुं आया देर थी वई रात जो बीबी साण इंतजार में आ मुड़स जो इंतजार करे रही आ दस्तरखान बिछाए अली अज देर कई थी होया काथे बाबे साईं जी महफिल में सोने महबूब जी महफिल में फातिमा अज तुझे बाबे वडी अजीब गाल बुधाई अमा फातिमा चेती बुधायो ते सोने महबूब ने बुधायो तो सुलेमान अलैहिस्सलाम के न्याणी ही हजरत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो वो नबी जेके सजी कायनात जी हुक्मरानी है बादशाही है खजाना माल है दौलत है दुनिया मिली सुभान अल्लाह। फरमायो उन्हें जी शादी कयूं वडो एहतमाम खादा तुआम दाज पर उन्हें दाज जी अहमियत इहा हुई कि जुती जेका बीबी सुलेमान अलैहिस्सलाम जी न्याणी पाती ही उन्हें जुतीअ में जेके हीरा ऐं जवाहरात लॻा पिया हा उहे बादशाह जा खजाना भी उन जी क़ीमत न थान। गाल सोने महबूबन बुधाई आ बुधी मौलाए कायनात अली शेर खुदा है हण बुधाइन ता बीबी फातिमा के बीबी फातिमा जो चेहरो कुमाण जी तवज्जो आहे चेहरो जो कुमाणी जो फरमायो मुझा मौला काथे अली जे दिल में इहो न अचे तो सुलेमान जी न्याणी त एडा खजाना ऐं माल ऐं मिल्कियत वठी आई ऐं नबियन जो जेको सरदार आ उन जी न्याणी घर में हिकड़ो जंडर हिकड़ो बिस्तरो बस इहो कुछ खणी आई इहो जो दिल में ख्याल आयो तो मौला अली शेर खुदा के इते निंद्र अची निंद्र जो आई त ॾिसन था जन्नत जो सैर करन था ऐं जन्नत में ॾिसन था हिकड़ो आलीशान तख्त आ ऐं उन तख्त ते हिकड़ी शहजादी घूंघट कयूं वेठी आ कुंवार बणजी वेठी मौला अली जी नजर पई त हिकड़ी शहजादी पखो झले थी उन कुंवार खे जॾहिं उन जे पेरन ते निगाह पई त जेका जुती सोने महबूब बुधाई उहा जुती पातल हुई ऐं पुछो त ही कुंवार केरा जेका तख्त ते वेठी आ चाहे मोहम्मद जी न्याणी आहे ऐं हे सुलेमान जी न्याणी पखो झले सुभान सुभान। इहो मकाम सैयदा खे कीअं मिलियो ब वाक़िया वक्त कोने मां हिकड़ो वाक़ियो अर्ज कयां तो बिन मौक़न ते टे ॾींहं मौला अली शेर खुदा जे घर में खाधो पचायो न थियो फाको कुल जहां मिल्क और जौ की रोटी ग़िज़ा सब जहान उन जी मिल्कियत ऐं मुट्ठी में आहिनि पर कसम आ रब जो मुझे महबूब जे बचड़न दुनिया के अहमियत न ॾिनी आ रब जी रज़ा ॻोल्हींदा रहिया। फरमायो 4 माण्हुनि जो अटो काढो वठी आया मौला 3 ॾींहंनि खां पोइ बीबी साण अटो लोए 4 मानियूं पचाए दस्तरखान विछायो हिकड़ी मानी मौला अली शेर खुदा जे अॻियां
बी मानी इमाम हसन जे अॻियां, टी मानी इमाम हुसैन जे अॻियां, चौथी मानी जा अध ब टुकर करे हिकिड़ो टुकड़ो पंहिंजे रह में ईअं विझी करे ईअं रहो ऐं अध टुकुर खाइनि। मौला अली शेर खुदा फरमायो फातिमा ये अध टुकुर कंहिंजे लाइ ते मथां बाबे भी मानी न खाधी। सैयदुल अंबिया इमामुल अव्वलीन वल आखिरीन सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं चवनि थियूं त बाबे साईं भी मानी न खाधी हूंदी त मौला अली शेर खुदा फरमाइनि था त फातिमा जल्दी वञ, को इंतज़ार छो थी करे। बीबी साईं जीअं जो पहुती त नबियनि जो सरदार जे अक्सा में सभिनी नबियनि जी इमामत कई आहे, जेको सभिनी नबियनि जो सरदार आहे। हर नबीअ खे जंहिंजे मथां कलमो पढ़णो आहे उहो नबी, उहो सैयदुल अव्वलीन वल आखिरीन पंहिंजी न्याणी सैयदा फातिमा जे अचण ते उती भी इस्तक़बाल थो करे। को हिकिड़ो माण्हू पंहिंजे अंदर में पाण खां पुछी पाण खे फतवो ॿुधाए त तूं पंहिंजी न्याणी जे लाइ कॾहिं इस्तक़बाल करे उथी बीठो हुजे। उथ जाए, रब जे इज़त जो कसम आहे, सोणे महबूब जी सुन्नत अदा कजाए। पर असां त इन मुआशरे में वेठा आहियूं जंहिंमें न्याणियुनि जो भेनरुनि जो हक़ ई खाइजे। शादी कराई से बस दाज पिड़ो दिनों से बस केड़ी जमीन केड़ी बनी केड़ो बारो बाबो मुखे दई वियो। हजारे फतवा चलता, हजारे कसम रब जो इहो ही अल्लाह जो अजाब तव्हां जे बताओ। मालिक तुझो रब जे तुखे इनाम दिनो उन जे हुक्म जे मुताबिक पंहिंजे माल जी वसीयत कर। ऐश तुझी औलाद करे कब्र में कीड़ा तुझे जिस्म में पवन न मरने मौत नहीं दो। रात दी दिन पाड़े आड़े में रोज मानू कुले ते खड़ी कब्र में वनी दफनाया चलता। याद कर पांजी कब्र के, पांजी कब्र छड़ रहा है। कमाई मेहनत जी तुझी अजाब भी तुखे मिले छो। वडो सियाणो आ महबूब उथी बीठा सैयदा जे इस्तकबाल जे लाए। महबूबन फरमायो फातिमा की आई आ सोना मानी पचाई ही दिल में ख्याल आयो तो तवा भी मानी ने खादी होगी हे अध मानी तवा जे लाए आंदी आ। महबूब फरमाइंदा हा फातिमा 3 ॾींहं खां मां हिकिड़ो गिरह भी न खाधो आ। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मानी खाधी तो पंहिंजे रब जी बारगाह में अर्ज कनि था मुंहिंजा मौला मुझे इन न्याणीअ खे अजर अता फरमा। वो अजर छा मिलियो तो सॼी कायनात जी औरतुनि जी सरदार जन्नत जी मालिका हज़रत फातिमा ज़हरा जंहिंखे तूं दरनि ते मोकिले थो, जंहिंखे तूं दरनि ते मोकिले थो त दुनिया वठी अचो। इन्हनि दुनिया के पंहिंजे मालिक ते कुर्बान कयो आहे, पंहिंजे मालिक जे ज़िक्र के अहमियत ॾिनी आहे। अॼु भी महफ़िल ज़िक्र में वे हे जन्नत जा बाग मुंहिंजे महबूब जी फतवा आहे त जिते अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे उहो जन्नत जो बाग आहे। हिते तव्हां वेठा हो हे जन्नत जो बाग आहे। मां नथो चवां सोणे सैयदुल मुरसलीन जो फरमान आहे। जॾहिं तव्हां वेही ज़िक्र कंदो ला इलाहा इल्लल्लाह ज़बान ज़िक्र में जारी थींदी त तुझे दिल में अल्लाह जो नूर पैदा थींदो, तुखे रब जी सुञाण पैदा थींदी, तुंहिंजा ॾोह ऐं कसूर माफ़ थी वेंदा, तूं पंहिंजे रब खे वेझो थी वेंदे, इहो खज़ानो तुखे नसीब थी वेंदो। सुभान अल्लाह। ॾाढी गर्मी आहे बिला ताख़ीर मां गुज़ारिश कंदुमि साईं कि बिला में फ़क़ीर अली मुर्ज़ा जन खे